मुंहिंजो नालो डॉक्टर भगवान बालाणी आहे ऐं मां बॉम्बे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज जो प्रिंसिपल आहियां। मुंहिंजे पासे में राइट हैंड साइड में असांजा भाउ डॉक्टर प्रताप पिंजाणी वेठा आहिनि ऐं उहे NCPCL जा डायरेक्टर आहिनि ऐं मुंहिंजी लेफ्ट हैंड साइड में असांजा भाउ अजीत मानियाल जेके NCPCL जा मेंबर आहिनि। इहे अॼु असांजे नेशनल कॉन्फ्रेंस में असांखे असांजी हिमत अफ़ज़ाई करण लाइ आया आहिनि। असांजी कॉन्फ्रेंस जा मुख्य महिमान आहिनि। हिन कॉन्फ्रेंस जे ज़रिए असांजो हिकु ई मक़सदु आहे त असां सिंधी भाषा खे नई परिभाषा ॾियूं, सिंधी भाषा जो विकास ऐं वाधारो कयूं ऐं सिंधी कल्चर खे बि असां वधाए सघूं। असांजे कॉन्फ्रेंस जो पहिरियों ॾींहुं पूरो थी चुको आहे। अचो त हिन जे बारे में असां पाण में डिस्कशन कयूं। गुड इवनिंग। असां सां गॾु असांजा भाउ श्री प्रताप पिंजाणी सर आहिनि, डायरेक्टर NCPCL, ऐं असां सां असांजा भाउ अजीत मानियाल सर आहिनि, NCPCL मेंबर। ऐं असां हाणे कॉन्फ्रेंस जो पहिरियों ॾींहुं पूरो करे मथे आया आहियूं। साईं, हाणे मां तव्हां खां पुछणु चाहींदुमि त जंहिं विषय ते असां हिन कॉन्फ्रेंस जो आयोजन कयो आहे, लिंग्विस्टिक पेडागोजी, टीचिंग ऑफ सिंधी इन द डिजिटल वर्ल्ड, त अॼु जे ॾींहं जा तव्हांजा आज़मूदा छा रहिया? एक्चुअली पहिरीं खां ई प्री अज़म्पशन्स हुआ मुंहिंजे माइंड में। जेको आहे काफ़ी टाइम खां सोचे रहियो हुउमि त जेके बि NCPCL जूं एक्टिविटी हली रहियूं आहिनि, उहे एक्टिविटियूं जंहिं कैंपस में हलणु घुरिजनि, उहो मूंखे लॻे पियो उहो कान्हे। ऐं जंहिं हिसाब सां हुन में नई टहीअ खे जुड़णु घुरिजे, यंग जनरेशन खे जोड़णु घुरिजे, छाकाणि त असां त पास्ट थी वेंदासीं हली, पर अगरि नई जनरेशन खे असां पंहिंजो वरसो न ॾिनो त जेको असांजा ऑब्जेक्टिव्स आहिनि उहे फुलफिल न थी सघंदा। त अॻियां जनरेशन जो ट्रांसमिशन, कल्चर खां ट्रांसमिशन जी ॻाल्हि हले थी, या ॿियूं ॻाल्हियूं हलनि थियूं, समाज जूं परंपराऊं आहिनि या भाषा आहे, जेको बि आहे, उहो असांखे अगरि जेसि ताईं नई टहीअ खे न ॾिनोसीं त असां केतिरा बि एफर्ट्स कयूं उनजो को बेनिफिट न थी सघंदो जेको आहे। त इन करे लास्ट टाइम शायदि 10 महीना पहिरीं पंहिंजो मिलणु थियो हो या टेलीफोनिक टॉक्स थिया हुआ, त उन में मां तव्हांखे इहा ई ॻाल्हि रखी हुई त प्रोग्राम्स कॉलेजिस में, यूनिवर्सिटीज़ में, स्कूल्स में स्पेशली रखिया वञनि ऐं समाज खे ऐं ॿारनि खे बि हिन ॻाल्हि जी ॼाण मिले त हीअ हिकु काउंसिल आहे जेका डेवलपमेंट ऑफ लैंग्वेज एंड प्रोपोगेशन ऐं प्रमोशन लाइ कमु करे रही आहे। त उन जो एक्चुअल बेनिफिट तॾहिं मिली सघंदो। ऐं तव्हां जॾहिं चयो भई मुंहिंजे कॉलेज में ई प्रोग्राम थींदो, त मां ऑलरेडी डिसाइड कयो की न, मूंखे वञिणो आहे उन प्रोग्राम में। ऐं कीअं असां कम्युनिकेशन कयूं, टू वे कम्युनिकेशन थिए, ॿार असांखे ॿुधी सघनि, उन्हनि खे बि ॼाण मिले। त हिन टाइप जा बि अफ़सर असां वटि आहिनि, मिनिस्ट्रीअ जे अंदरि आहिनि, जेके इहे कमु करे रहिया आहिनि। त हिते अचण खां पोइ उहा ॻाल्हि मूंखे लॻी की बिल्कुलु ॿार सभु हिते हुआ जेको आहे, ऐं तमामु सुठो लॻो की छाकाणि त उन्हनि खे ॼाण मिली भई हीअ कमु संस्था कमु करे रही आहे जेको आहे। इहो ई मुंहिंजो प्री अज़म्पशन्स हो ऐं उहो मां उनखे कॉन्क्रीट फॉर्म में खणी अचण जी अॻियां जेका प्लानिंग आहे, उन पहिरियों स्टेप मूंखे लॻो वेल ऑर्गेनाइज़ हो जेको आहे। जेको आहे असांजे ॿारनि खे बि पतो लॻे की छा पैरामीटर्स हुअणु घुरिजनि कंहिं बि कॉन्फ्रेंस में, सेमिनार में। उन जी ॼाण धीरे धीरे हाणे जीअं असांजा जेके रिसोर्स पर्सन्स आहिनि, उहे काफ़ी फोकस्ड बि हुआ। मूंखे लॻो हींअर गजवाणी साहिब जो जेको वर्कशॉप हली रहियो आहे काफ़ी फोकस्ड ऐं मूंखे लॻे थो बेनिफिशियल थींदो इहो ॾाढो अॻियां ॾे, छाकाणि इन जी बि प्लानिंग पाण मां NCPCL कई आहे। त अॻियां हली पाण नेक्स्ट ईयर में जेको आहे हिन दिसंबर में जेका एडवर्टाइज़मेंट निकिरंदी न, त उन में इन टाइप जा वर्कशॉप जेको आहे प्रॉपर तरीक़े सां कॉल कया वेंदा, उन्हनि खे पोइ ऑर्गेनाइज़ कयो वेंदो। पोइ हर मेंबर खे बि चयो वेंदो भई हिन टाइप जा वर्कशॉप्स कराया वञनि डिफरेंट इंस्टीट्यूशन्स जे थ्रू। त काफ़ी सुठो लॻो ऐं काफ़ी सुठो एक्सपीरियंस रहियो। ऐं बॉम्बे में अची करे समाज जे ॿियनि जेके इंटेलेक्चुअल्स आहिनि, राइटर्स आहिनि, पोइट्स आहिनि, उन्हनि सां बि मिलण जो मौक़ो मिलियो, छाकाणि त दे आर इन पोजिशन की उहे प्रमोशन लैंग्वेज जो करे सघनि। छाकाणि उन्हनि खे मां सम्झां थो, मुंहिंजा मेंबर बि आहिनि ऐं जेके इहे पोइट्स आहिनि इहे मुंहिंजा एम्बेसडर्स आहिनि। त हर जॻह ते डायरेक्टर ते पहुचणु संभव न आहे, छाकाणि उते ऑफिशियल वर्क्स मुंहिंजा काफ़ी थियनि था। पर चूंकि मुंहिंजो पर्सनल इंट्रस्ट हो, इन करे मां बॉम्बे विज़िट कयो आहे
पर तमामु सुठो लॻो मूंखे जेको ऐं मां चवंदुमि कि नेक्स्ट ईयर बि जेके बि तव्हांजूं संस्थाऊं आहिनि बॉम्बे में, जेतिरा बि कॉलेजिस आहिनि, यूनिवर्सिटी आहिनि, उन सभिनि जे थ्रू असां वटि प्रोग्राम्स अचनि त अहिड़े टाइप जा प्रोग्राम सॼे इंडिया में करे सघूं असां जेको इन ॻाल्हि जी कोशिशूं हलनि पियूं। ऐं बाक़ी प्लानिंग्स थींदियूं अलॻि अलॻि कॉलेजिस सां, मेंबर्स सां बि इंटरेक्शन कंदासीं असां, ऐं छा करे सघिजे थो उन बारे में ॼाण कंदासीं असां जेको आहे। महिरबानी दादा तव्हांजी फीडबैक जे लाइ। ऐं मां तव्हांखे हिकु ॻाल्हि ॿी ॿुधाइणु चाहींदुमि। मूंखे थोरी ख़ुशी थी त तव्हां तमामु पॉज़िटिव फीडबैक ॾिनो, छो जो ऑडियंस सभु असांजा यंगस्टर्स हुआ, असांजा प्रोस्पेक्टिव टीचर्स हुआ। उन में असांजे बोर्ड कॉलेजनि मां सिंधी ॿार बि आयल हुआ, MMK मां 30-40 ॿार आया ऐं मुंहिंजे रिकॉर्ड जे हिसाब सां 48 ॿार जेके सिंधियुनि ॿारनि हिन कॉन्फ्रेंस में पार्टिसिपेट कयो, प्लस बॉम्बे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज जा 15 ॿार हुआ। ऐं पार्टिसिपेंट्स में जेके हुआ उन में 3 या 4 यंगस्टर हुआ असांजा एज़ अ रिसोर्स पर्सन। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त सुभाणे 8 खां 10 ॿार ईंदा जेके यूट्यूब ते धूम मचाए रहिया आहिनि, जेके सिंधी संगीत, सिंधी जेको आहे डिजिटल मीडिया सां तमामु गहरे नमूने जुड़ियल आहिनि। त मूंखे लॻे थो सुभाणे जो वर्कशॉप अञा वधीक इनपुट्स ॾींदो ऐं सिंधी भाषा ऐं सिंधी कल्चर जे लाइ वधीक पॉपुलरिटी असां मूंखे लॻे थो क्रिएट करे सघंदासीं। त ईअं सम्झिजे त जेको हीउ वर्कशॉप आहे हिन जी शुरूआति आहे अवेयरनेस सां शुरू थी आहे ऐं धीरे धीरे अवेयरनेस खां पोइ इहा इम्प्लीमेंटेशन ताईं पहुचंदी। इहा मुंहिंजी सम्झ आहे, मूंखे ईअं लॻे थो। अच्छा, ॿी ॻाल्हि आहे, बॉम्बे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज HR ऐं KC कॉलेज सां मिली करे जेका असांजी यूनिवर्सिटी थी आहे हाणे, त यूनिवर्सिटीअ में छा पॉसिबिलिटी आहिनि, असां छा करे सघूं था सिंधी भाषा खे वधाइण लाइ, असांजे कल्चर खे वधाइण लाइ, उन जे लाइ अगरि कुझु तव्हां सुझाव ॾियो त तव्हांजी महिरबानी थींदी। इन में बेसिकली जेको आहे NCPSL जे तरफ़ां लॻभॻि हींअर ताईं 7 चेयर्स एस्टेब्लिश थी चुकियूं आहिनि, जंहिंमें 5 चेयर्स त स्पेशली रिसर्च जे फील्ड में कमु करे रहियूं आहिनि। ऐं उन खां सवाइ 2 चेयर जेके आहिनि, जेके NIUS नेशनल ओपन स्कूल ऐं इंदिरा गांधी नेशनल ओपन यूनिवर्सिटी आहे, जेके कोर्स कंटेंट जेको आहे उनखे डेवलप करे रहियूं आहिनि। त सिंधीअ में छा कोर्स कंटेंट थियणु घुरिजे ऐं उनखे पोइ वरी पाण, छाकाणि त तव्हां चाहियो जेको डिजिटल मीडिया ऐं उनजो तमामु वॾो रोल आहे, त इहे जेके बि कोर्स कंटेंट आहे उनजो डिजिटलाइजेशन करायो वञे। इन में बि रिसेंटली NIUS सां बि ॻाल्हि हली रही आहे। त इहो हिकिड़ो इफेक्टिव मीडियम लॻे थो, जंहिंजे थ्रू असांखे, मां सम्झां थो त ॿारनि खे वधीक विज़ुअल तरीक़े सां सम्झ में वधीक ईंदो। त इहा कोशिशि मां करे रहियो आहियां जेको आहे। ऐं इन खां सवाइ तव्हां जेको चयो भई तव्हांजी यूनिवर्सिटी डेवलप थी आहे, त यूनिवर्सिटीअ में पाण ईअं करे सघूं था कि अॻियां हली उते चेयर एस्टेब्लिश कयूं। पर इन जो प्रपोज़ल अगरि असां वटि अगरि NCPSL वटि अचे थो, नेक्स्ट फर्दर जेके एडवर्टाइज़मेंट्स आहिनि, त रिसर्च सेंटर तमामु सुठो थी सघे थो। ऐं छाकाणि बॉम्बे में मां सम्झां थो क़रीबन काफ़ी सिंधी रहनि था ऐं काफ़ी लिटरेट इंटेलेक्चुअल्स बि आहिनि, ऐं असांजा ॿार बि काफ़ी सुठा पढ़ियल लिखियल आहिनि ऐं सिंधी जनरल स्पीकिंग में काफ़ी कमु अचे थी हिते जेको आहे। त अहिड़ा कहिड़ा थ्रस्ट एरियाज़ आहिनि जिन ते कमु थियणु घुरिजे, त उन चेयर्स जे थ्रू पाण उन्हनि ते स्पेशल प्रोजेक्ट सेंक्शन करे सघूं था ऐं असांजा सिंधी ॿार उन्हनि ते प्रोजेक्ट्स ते कमु कनि ऐं उहे वरी पोइ उहे शयूं जेको आहे पब्लिक डोमेन में बि अचनि। बिल्कुलु है न। उन गवर्नमेंट ऑफ इंडिया खे, छाकाणि मुंहिंजो डिपार्टमेंट बि गवर्नमेंट इंडिया जो पार्ट आहे, उहा रिपोर्ट्स अल्टीमेटली मूं वटि ईंदियूं ऐं जॾहिं मिनिस्ट्रीअ में ऐं सरकार वटि तक पहुचंदियूं तॾहिं इहा ॼाण मिलंदी त सिंधी कम्यूनिटीअ में बि रिसर्च सां रिलेटेड ई कमु थी रहियो आहे। त जेको असांजे बारे में परसेप्शन आहे समाज जे बारे में कि हीअ बिज़नेस क्लास कम्यूनिटी आहे, उन खां सवाइ हिकिड़ो असांजो परसेप्शन थोरो चेंज थींदो ऐं उन्हनि खे ॼाण मिलंदी त भई असां वटि तमामु सुठा इंटेलेक्चुअल्स बि आहिनि ऐं हर फील्ड में एक्सपर्टाइज़ आहिनि। त उहे रिसर्च रिपोर्ट्स वेंदियूं त गवर्नमेंट ऑफ इंडिया बि उन्हनि खे कंहिं तरीक़े सां इम्प्लीमेंट करिणो आहे, छा उन प्रमोशन में कमु अची सघे थो, उन सां फ़ाइदो पवंदो। त नेचुरल आहे फ्यूचर में जेके बि तव्हांजा एफिलिएटेड यूनिवर्सिटीज़ जा कॉलेजिस हूंदा उन्हनि में डिफरेंट प्रोग्राम्स कंदासीं, डिफरेंट वर्कशॉप कराइण जी कोशिशि कंदासीं। इहे उन पैरेलल पाण सिंधी रिसर्च सेंटर या सिंधी चेयर एस्टेब्लिश कंदासीं, त उन सां तमामु फ़ाइदो पवंदो ॿारनि खे। बिल्कुलु, तव्हां तमामु सुठी गाइडलाइन ॾिनी असांखे। मां हाणे अजीत मांझाल सर खां पुछंदुमि,
साईं तव्हां असांजे सोशल जेका आहे समाज में तव्हां तमामु एक्टिव रहिया आहियो ऐं ॾाढा पॉपुलर बि रहिया आहियो ऐं तव्हांजी सिंधी जेका आहे उहा मां ॾाढी एप्रिशिएट कंदो आहियां। अॼु जेको तव्हां ॻाल्हायो बिल्कुलु दिलि सां ॻाल्हायो ऐं ॾाढी ख़ुशी थी, ॾाढी ॻाल्हि वणी। ऐं मां तव्हां सां पहिरीं ॿ दफ़ा ॻाल्हाए चुको आहियां ऐं तव्हां मूंखे हिकु दफ़ो वचन ॾिनो हो त बालाणी तव्हांजी सिंधी यूनिवर्सिटी थियण में का तकलीफ़ हुजे तव्हां असांखे अप्रोच कजो, असां तव्हांखे एतिरी मदद कंदासीं तव्हांजी यूनिवर्सिटी थी वञे। हाणे असांजी यूनिवर्सिटी त थी वई आहे। हाणे मूंखे तव्हां ईअं ॿुधायो त असांजी यूनिवर्सिटी में ह्यूमन रिसोर्सिस जेके आहिनि उहे असां उन्हनि खे कीअं ॻंढे सघूं था, कीअं उन्हनि खे असांजो ट्रेन करे सघूं था ऐं तव्हां कहिड़ो रोल प्ले करे सघो था? राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद जा सिल्वर जुबली ईयर, बॉम्बे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज जा 50 साल मां तव्हांखे पहिरीं त वाधायूं थो ॾियां। भारत सरकार HRD मिनिस्ट्री NCPSL जो ॾाढो ज़ोर रहियो आहे त भारतीय भाषाउनि खे मेल मिलाप सां अॻिते वधायूं। इन्हीअ जे तहत राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद देश जे हर कंहिं हिस्से में आसाम, मेघालय, पंजाब, जम्मू कश्मीर, केरला, गुजरात, महाराष्ट्र में ॿियनि भाषाउनि सां मिली करे मेल मिलाप करे पंहिंजे भाषा खे वाधारण जो ॾाढी वॾी माना गति बि रखी आहे ऐं प्रकल्प बि तयारु कया आहिनि। हीअ यूनिवर्सिटी अनलिमिटेड स्कोप्स, अनलिमिटेड ऑप्शंस ओपन थी विया आहिनि। जेके ॻाल्हियूं असां बंदनि में न पिया करे सघूं, असां हींअर सिंधी समाज जे वाधारे लाइ, सिंधी लैंग्वेज जे वाधारे लाइ ॾाढा कुझु क़दम खणी सघूं था। समाज में छिक आहे, समाज में वैक्यूम आहे सिंधी सिखण जी, सिंधियत जे लाइ वधीक जानकारी वठण जी असांजी नई जनरेशन में ॾाढी वॾी माना चइजे इच्छा आहे। हुननि वटि जाम शयूं ॿुधण जूं, करण जूं इच्छाऊं जागृत थी रहियूं आहिनि। तव्हां ॾिसंदा हूंदव 4-5 सालनि में सिंधी भाषा, सिंधियत, सिंधियुनि जा मेला, सिंधियुनि जा खाधा, सिंधियुनि जा सुगन न चाहींदे बि नई जनरेशन जे कारण सॼे दुनिया में अॼु असां जेको 2 ॾींहंनि जो हिकु कॉन्फ्रेंस कई आहे डिजिटल जे मथां, इहा डिजिटल बि टेक्नोलॉजी जेकी आहे असांजे सिंधियुनि खे सॼे दुनिया में सेकेंडनि में मिलाए रही आहे। असांजी जनरेशन व्हाट्सएप ते, फेसबुक ते, इंस्टाग्राम में पंहिंजे मोबाइल ते ई मूवी ठाहिणु, हीअं जरा अॼु इहे असां वर्कशॉप में ॾिठोसीं त मूवी कीअं ठाहिजे 2 मिंटनि जी, 5 मिंटनि जी, 10 मिंटनि जी। इहे ॻाल्हियूं असांजे सिंधियत खे माना हाणे ऑडियो वीडियो किताब अची विया आहिनि। ऑडियो वीडियो माण्हू एॾो अॻिते एनहेंस थी विया आहिनि, 4G, 5G, 6G ऐं नवां इनोवेशन्स असांजी जनरेशन करे रही आहे। त हीअ 2 ॾींहंनि जी कॉन्फ्रेंस जेकी आहे इन्हनि ॻाल्हियुनि खे ॾाढो वॾो स्कोप मिलंदो। ऐं मां चाहींदुमि त बॉम्बे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज जेकी आहे एॾी सुठी स्पेशियस तव्हां वटि अकोमोडेशन आहे, फाइनर पॉइंट आहे, ॾाढी स्ट्रेटेजिक जॻहियूं असां वटि हिते आहिनि। त न सिर्फ़ु मुंबईअ जो पर सॼे महाराष्ट्र जो या सॼे देश जो बि असांजा ॿार यूनिवर्सिटियुनि जा, कॉलेजनि जा या स्कूलनि जा अगरि इंटरेक्शन थी करे हिते अचनि था, असांजो टीचर्स हिते ट्रेनिंग वठनि थियूं, त ईंदड़ साल 2 साल में 3 सालनि में असां ॾाढो वॾो माना हिकिड़ो पायदान जेको आहे असां कवर करे सघूं था। ऐं सिंधी समाज खे ॾाढी वॾी एनहेंसमेंट, जंहिंजे लाइ भारत सरकार ॾाढी कोशिशि करे रही आहे। सिंधी समाज अॻिते वधे, सिंधी भाषा अॻिते वधे। जाम प्रपोज़ल्स घुराए रहिया आहिनि पर किथे न किथे असां घटि था पऊं। कार्यक्रम, प्रोग्राम, स्कीम्स, वर्कशॉप्स असां घटि करण जे करे उहो बजट जी बढ़ोतरी तॾहिं थींदी जॾहिं असां थोरो अॻिते वधंदासीं त भारत सरकार बि ऐं प्रादेशिक सरकारूं बि असांखे सिंधी अकेडमियुनि जे द्वारा असांखे मदद करण लाइ तयारु आहिनि। हिन 2 ॾींहंनि जी कॉन्फ्रेंस हिकिड़ी टर्निंग पॉइंट असांजे सिंधी समाज लाइ थी सघंदी आहे। असांजे निगरनि खे मोबाइल जी उपयोगिता, मोबाइल कीअं सदुपयोग में आणिजे, उनखे लिंग्विस्टिक कीअं अॻिते करणिजे, उन जूं कहिड़ियूं कहिड़ियूं डायरेक्शन्स आहिनि, अगरि राइट तरीक़े सां जेके असां अॼु विषय खया आहिनि, अॼु जेको बुक रिलीज़ कयो आहे असां उन में 30 पेपर्स आया आहिनि। एॾियूं सुठियूं ॻाल्हियूं उन 30 पेपर्स में आहिनि। अगरि उनखे असां हिकु करे बि इम्प्लीमेंट कंदासीं त ॾाढे घटि समय में, इन शॉर्टेस्ट टाइम, विल ट्राई टू कैच द एवरेस्ट। स्काई इज़ द लिमिट। असां गॾु आया आहियूं, असां सदाई गॾु आहियूं
ऐं अॻिते बि मिली करे अगरि कमु कंदासीं त सिंधी समाज ॾाढो अॻिते वञी सघंदो आहे। महिरबानी साईं, ॾाढी ख़ुशी थी जंहिं नमूने तव्हां असांखे इहे ॻाल्हियूं कयूं आहिनि त मूंखे लॻे थो जीअं असांजी यूनिवर्सिटीअ जा जेके सिस्टम्स जेके आहिनि, असांजी ऑथोरिटीज़, असांजा ऑफिसर नियुक्त थी वेंदा त मूंखे लॻे थो असां हुते सिंधी डिपार्टमेंट बि जेको आहे असां शुरू करे सघंदासीं, जंहिंमें असां सिंधी सर्टिफिकेट कोर्स, डिप्लोमा कोर्स, एडवांस डिप्लोमा कोर्स, बैचलर्स प्रोग्राम, मास्टर्स प्रोग्राम ऐं डॉक्टरेट प्रोग्राम असां इंट्रोड्यूस कंदासीं। माना हिन जो मतिलबु ईअं थियो त एकेडमिक प्रोग्राम्स जेके यूनिवर्सिटी में जीअं ॿियनि सब्जेक्ट्स में असां ऑफर कंदा आहियूं या करे रहिया आहियूं या कंदासूं, सिंधीअ में बि करे सघंदासूं। प्लस असां वटि हिकिड़ो ॿियो स्कोप आहे त चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टम। असां ईअं करे सघूं था जेके सिंधी ॿार असांजी यूनिवर्सिटी में एडमिशन वठंदा, चाहे उहो BCom में वठनि, BAF में वठनि, BMM में वठनि, BEd में वठनि, असां उन्हनि जे लाइ सिंधी सब्जेक्ट ऑप्शन में रखूं ऐं असां उन्हनि खे हिमथायूं त भई तव्हां भले तव्हां डिग्री कहिड़ी बि कयो, HR मां कयो, KC मां कयो, BTTC मां कयो, पर एटलीस्ट सिंधी सब्जेक्ट जेको आहे, सिंधी हिकिड़ो पेपर पढ़नि। हर हिकु सिंधी जेको आहे भले ग्रेजुएशन करे, कहिड़े बि डिसिप्लिन में करे, पर सिंधी पेपर ज़रूरु पढ़े। त जेसिताईं एकेडमिक जेको आहे एजुकेशन आहे इन सिंधी इज़ कंसर्न, उहो त असां बिल्कुलु कंदासूं ई कंदासूं। इन खां सवाइ हिकिड़ो ॿी मन जी इच्छा आहे त बॉम्बे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज यूनिवर्सिटीअ में हिकु सेंटर जो कमु करे सिंधी कल्चर खे डेवलप करण जो। इहो हिकिड़ो मुंहिंजो पर्सनल ड्रीम आहे। उहो मां पहिरीं खां चवंदो आहियां त मां बॉम्बे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज में सिंधी क्लासिस त हलाईंदुमि, पर हिन कॉलेज खे हिकु सिंधी कल्चर जेको आहे उहो उनजो मर्कज़ ठाहिण जो मुंहिंजो ड्रीम आहे, मुंहिंजो इरादो आहे। त उन में मूंखे कीअं हेल्प करे सघो था सर, मां तव्हांखां पुछंदुमि। बेसिकली जेको काउंसिल आहे उहा जेका आहे प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज जे मथां उन जो फोकस आहे, पर नेचुरल आहे। अगरि तव्हांजा प्रपोज़ल्स आहिनि की कल्चर खे बि अॻियां खणी वञिणो आहे असांजे यंग स्टूडेंट्स ताईं, त कल्चरल प्रोग्राम्स पाण कुझु प्लान करे सघूं था। उन्हनि प्रोग्राम्स जे थ्रू उन्हनि खे कुझु एज़ ए सेमिनार जे फॉर्म में खणी सघूं था, सेमिनार वर्कशॉप जे रूप में खणी करे ऐं पाण उनजो करे जेको आहे सहयोग करे सघूं था। ऐं इन खां सवाइ गवर्नमेंट ऑफ इंडिया जा ॿिया बि डिपार्टमेंट्स आहिनि जंहिंसां अप्रोच करे, चूंकि बीइंग ए लिंग्विस्टिक माइनॉरिटी कम्युनिटी आहे पंहिंजी, घणी फैसिलिटीज़ गवर्नमेंट ऑफ इंडिया असांखे ॾेई रखियूं आहिनि। त स्पेशली अगरि जेको पाण कल्चर जे बारे में ॾिसणु चाहियूं था त कल्चरल मिनिस्ट्री सां अप्रोच करे सघूं। कल्चरल मिनिस्ट्री बि प्रोजेक्ट्स खे सैंक्शन कंदी आहे। इन खां सवाइ असांखे लॻे थो जीअं अजीत मानियाल साहिबु जेको सोशल फील्ड में कमु करे सघनि था। मां अजमेर में जॾहिं हुअमि एज़ ए प्रोफेसर हेड ऑफ डिपार्टमेंट हुअमि, त मुंहिंजा घणेई जेके स्टूडेंट्स हुआ उहे अॼु जी डेट में सोशल वेलफेयर ऑफिसर ठही विया आहिनि हली। त गवर्नमेंट ऑफ इंडिया जेको छा आहे ऐं स्टेट गवर्नमेंट बि घणी अहिड़ियूं सोशल एम्पावरमेंट जूं स्कीम्स आहिनि जंहिंजे थ्रू कम्यूनिटीअ माण्हुनि खे फाइनेंशियल एड ॾेई रही आहे। त सोशल वेलफेयर मिनिस्ट्रीअ में बि पाण अप्रोच करे सघूं था, जीअं स्पेशली सिंधी विडो लेडीज़ आहिनि या ॿियूं जेके फैसिलिटीज़ आहिनि जेको आहे माइग्रेशन या जेको आहे अगरि जेके पाकिस्तान मां इट जेको आहे अञा ताईं माइग्रेट थी अचनि पिया, त सोशल वेलफेयर मिनिस्ट्री में बि अप्रोच करे उन्हनि खे पाण बेनिफिट ॾियारे सघूं था। पर उन में जेके असांजा पॉलिटिकल क्षेत्र में जेके माण्हू आहिनि कमु करे रहिया आहिनि या सोशल फील्ड में जेके कमु करे रहिया आहिनि, ऐं NCPSL जे सहयोग सां असां नेचुरल आहे जेके बि एप्लीकेशन्स अचनि थियूं असां मिनिस्ट्री खे फॉरवर्ड करे सघूं था, छाकाणि मिनिस्ट्रीअ NCPSL मिनिस्ट्रीअ जो ई पार्ट आहे। त उते डेफिनेटली असांजा जेके बि प्रपोज़ल अलॻि अलॻि संस्थाउनि जे माध्यम सां वञनि था, उते उन्हनि खे कंसीडर कयो वेंदो। त NCPSL इन में बि सहयोग करे सघे थी। ऐं चाहे जीअं दूरदर्शन जी ॻाल्हि हली, भई सिंधी चैनल स्टार्ट कयो वञे, त एज़ ए जेको काउंसिल सिंधी NCPSL प्रसार भारतीअ खे चई सघे थी की प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज असांजी मेन ऑब्जेक्टिव्स ऐं ड्यूटीज़ में आहे। ऐं इन लाइ जेको आहे समाज में जेको टेलीविज़न आहे हिकिड़ो इफेक्टिव मीडियम आहे, त उन लाइ ही प्लानिंग कई वञे त काफ़ी बेनिफिट। त कुल मिलाए जेको आहे असां ॿियनि NCPSL जे थ्रू ॿियनि संस्थाउनि में ॿिन्हिनि मिनिस्ट्रीअ सां बि सहयोग वठी सघूं था ऐं इहे कमु थी सघनि था। त
त कल्चरल जी जेका ॻाल्हि आहे उहो डेफिनेटली असांखे ॿारनि खे असांजे कल्चर जे बारे में ॼाण ॾियणी पवंदी ऐं उन्हनि खे पुराणी जेको असांजी हेरिटेज आहे उन सां जोड़णो पवंदो, तॾहिं उन्हनि खे प्राउड फील थींदो त असां उन कम्यूनिटीअ जा पार्ट आहियूं ऐं जंहिंजो एॾी तमामु सुठी हिस्ट्री रही आहे। बिल्कुलु साईं, तमामु सही ॻाल्हि कयो। प्रसार भारतीअ जे लाइ जेकॾहिं प्रोग्राम जो प्रोडक्शन करणो पवंदो त असां ज़रूरु असांजी यूनिवर्सिटी में कुझु डिपार्टमेंट क्रिएट करणु कंदासीं। असां चाहींदासीं त असां हुन जे लाइ स्पेस क्रिएट कयूं जीअं सिंधी कलाकार उते अची प्रसार भारतीअ लाइ जेके प्रोग्राम शूट करणा हुजनि उहे असांजे कैंपस में अची शूट कनि ताकी उहे प्रोग्राम जेके आहे प्रसार भारती ते प्रसारित कया वञनि। उन जे लाइ असां बिल्कुलु तव्हांखे प्रोमिस था कयूं, वी विल डू दैट। अजीत सर, हीअ मां कैंपस अॼु ॾिठो आहे, हीअ ॾाढो वॾो सिंधियत जो हब ठही सघंदो आहे। लैंग्वेज, कल्चर, हिस्ट्री, विरासत ऐं सिंधी सुगन एॾी सुठी असांखे माना प्रोग्रेस मिली सघंदी आहे। हिन सेंटर खे सुठे तरीक़े सां डेवलप कयूं, जेके बि प्रादेशिक या केंद्र सरकार जूं स्कीम्स आहिनि हिते लागू कयूं। भारत सरकार जो हिकिड़ो ॿियो प्रोजेक्ट अथव कम्यूनिटी रेडियो। असांजी इंस्टीट्यूशन बॉम्बे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज अगरि अप्लाई करे थी त तव्हांखे ॾाढो ईज़ी 24 कलाक उहो कम्यूनिटी रेडियो 15 खां 20 लख माण्हुनि जे दायरे में असां विझी था सघूं। सिर्फ़ु पंहिंजे कम्यूनिटी जो न त आसपास जे परिसर में साउथ मुंबई में जेतिरियूं कम्यूनिटीज़ रहनि थियूं, लोकल ॻाल्हियूं, लोकल न्यूज़, लोकल फेस्टिवल्स ऐं उन में असांजी सिंधियत जी ओत प्रोत जूं ॻाल्हियूं, त असां पंहिंजी फास्ट कम्यूनिकेशन सां असां हूअं ई सोचे रहिया आहियूं त डिजिटल में छा छा फ़ाइदा आहिनि। ॾाढा फ़ाइदा आहिनि। त अगरि कम्यूनिटी रेडियो हिते तव्हां सेट करे सघो, मां सम्झां थो NCPSL बि हुन में मदद कंदी। ऐं ॿी ॻाल्हि, सॼे हिंदुस्तान में सिंधी वॾा वॾा कॉर्पोरेट ऐं इंडस्ट्रियलिस्ट आहिनि। असां उन्हनि खे रिक्वेस्ट कयूं सभु मिली करे त कुझु CSR जो फंड, जीअं NCPSL जी स्कीम्स आहिनि, कुझु बजट में लिमिटेशन्स थी थियूं सघनि, कुझु लोकल कार्यक्रम करणु था चाहियूं, कुझु लिमिटेशन्स आहिनि, पर अगरि CSR में सिंधी पंचायतुनि खे, दरबारुनि खे, इंस्टीट्यूशन्स खे, कॉलेजिस खे ऐं यूनिवर्सिटीज़ खे अगरि CSR फंड सां असां जोड़ियूं था त ॾाढी वॾी अचीवमेंट, ॾाढी वॾी प्रोग्रेस असां सिंधियत जी मिली करे था सघूं। हीअ त साईं तमामु बढ़िया ॻाल्हि ॿुधायव। इहो त मां कॾहिं सोचियो ई न हो। त ॾिसो न, फ़ाइदो इहो ई थींदो आहे त जॾहिं गॾिजी मिली करे ब्रेन स्ट्रॉमिंग करे ऐं जेके पंहिंजियूं आइडियाऊं आहिनि असां हिक ॿिए सां शेयर कयूं त घणनि वक़्तनि ते सम्झो 10 आइडियाऊं अचनि थियूं त 2, 3, 4, 5 इम्प्लीमेंट बि करे सघजनि थियूं। ऐं हिकु दफ़ो इम्प्लीमेंट कंदे जेकॾहिं सक्सेस मिले थी त पोइ माण्हू नेक्स्ट स्टेप खणंदो ई खणंदो। त मूंखे लॻे थो हाणे जेको असां ॻाल्हायो आहे उहो सभु रिकॉर्ड कयूं, सुठे नमूने हुनखे प्रिज़र्व कयूं, हुन ते रिफ्लेक्ट कयूं, पाण में कोऑर्डिनेट कयूं ऐं उन जे लाइ एक्शन प्लान ठाहे करे असां हुन ते इम्प्लीमेंट करणु शुरू कयूं। मां थैंकफुल आहियां NCPSL जो, तव्हांजो मूंसां कोऑर्डिनेट कयो। मां बिल्कुलु हिन ॻाल्हि जे लाइ तयारु आहियां त बॉम्बे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज हिन मामले में लीड खणण लाइ तयारु आहे, कम्यूनिटी रेडियो जे लाइ तयारु आहे, यूनिवर्सिटी कैंपस थियण जे लाइ तयारु आहे, सिंधी कल्चर खे वधाइण लाइ मूंखे जेको बि हिते मां करे सघंदो आहियां उहो मां करण लाइ ज़रूरु तयारु आहियां। बसि मूंखे खपे तव्हांजो साथ ऐं सहकार। हिकु ॻाल्हि अजीत भाई असांजे कम्यूनिटी रेडियो जे बारे में चई हुई, इहो आइडिया बि मां जॾहिं प्लेसमेंट ऑफिसर रहियो ऐं कॉलेज में ऐं स्टूडेंट एडवाइज़री ब्यूरो जो इंचार्ज हुउमि, तॾहिं गवर्नमेंट ऑफ राजस्थान हिकु प्रपोज़ल मूंखे ॾिनो कि इहो कम्यूनिटी रेडियो ठाहियो वञे, जेको आहे कॉलेज जे अंदरि सेंटर हुजे। पर अगरि तव्हांजी हीअं तव्हां जेका ॻाल्हि कई आहे भई तव्हांजी यूनिवर्सिटी डेवलप थी वई आहे त हर यूनिवर्सिटीअ खे पंहिंजा एडवर्टाइज़मेंट्स करणा पवंदा आहिनि ऐं उन ते पंहिंजा एक्सपेंडिचर्स थींदा आहिनि। उन ते जेको सेंटर जेको डेवलप थी सघे थो, उहो सेंटर मां सम्झां थो उन में 20 खां 25 लख रुपया ताईं क़रीबन ख़र्चु ईंदो, जेको मां प्रपोज़ल्स घुराया हुआ। ऐं उन जी जल्दी मां मीटिंग बि कंदुमि ऐं उन पावर पॉइंट प्रेज़ेंटेशन बि कराईंदुमि। त उन कम्यूनिटी रेडियो जो हिकिड़ो एरिया हूंदो आहे, उन रेडियो जेको आहे उन एरिया में विदिन एरिया लॻभॻि जेको आहे 20 किलोमीटर जे एरिया में उहो रेडियो ऐप तव्हांजो कमु कंदो।
डिफरेंट तव्हांजा प्रोग्राम्स हलंदा, तव्हांजी हिकु अकेडमिक बॉडी आहे त अकेडमिक डिस्कशन्स बि हलंदा रहंदा, तव्हांजा कहिड़ा कहिड़ा कोर्सिस आहिनि उनजे बारे में बि एडवर्टाइज़मेंट्स थींदी रहंदी। त तव्हांखे एडवर्टाइज़मेंट्स लाइ पर्टिकुलर न्यूज़पेपर्स में या रेडियो में टीवी न वञिणो पवंदो, तव्हांजो कम्युनिटी रेडियो पंहिंजो पाण में हिकिड़ो इफेक्टिव मीडियम हूंदो। त उन रेडियो ऐप खे अगरि असां कम्युनिटी रेडियो खे डेवलप कयूं था त उन सां तव्हांजा जेके एक्सपेंडिचर आहिनि उहो काफ़ी घटि थी वेंदा। ऐं केॾी महिल बि तव्हां का नई डिक्लेरेशन करणी आहे त फटाक सां तव्हां डिस्कशन करे इंटरव्यू करे ऐं तव्हां हुन ते रेडियो ते डिस्कशन्स करे सघो था। उन सां तव्हांखे ॾाढो बेनिफिट थींदो ऐं गॾोगॾु सिंधियत जो प्रचार बि थींदो रहंदो जेको आहे। बिल्कुलु जीअं त सभु असां पाण में डिस्कस कयो त असांजी सिंधियुनि जी यूनिवर्सिटी अचणी आहे ऐं बॉम्बे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज हिन में काफ़ी अहम रोल जेको आहे निभाइण वारो आहे ऐं मां तयारु आहियां कोऑर्डिनेट करण लाइ। त मुंहिंजे सभु सिंधी भाउरनि ऐं भेनरुनि खे अर्ज़ु आहे त जेकॾहिं तव्हां असां सां जुड़णु चाहियो था हिन मक़सद में सिंधी भाषा जो वाधारो ॾिसणु चाहियो था त सिधो असांजी कॉलेज वेबसाइट ते अचो, कॉलेज में अचो, मूंखे अप्रोच कयो ऐं असां सां अची जुड़ो। ऐं जेकॾहिं तव्हांखे NCPSL जे प्रोग्राम में कुझु तव्हांखे इंट्रस्ट आहे, उन में तव्हां कुझु करणु चाहियो था त NCPSL जी वेबसाइट आहे, उन में सभु गाइडलाइंस आहिनि ऐं दादा त वेठा ई आहिनि, उहो तव्हांखे मदद कंदा। मां हाणे अर्ज़ु कंदुमि अजीत मांजाल सर खे त उहे ॿुधाइनि त भई जेके दर्शक असांजा ॾिसी रहिया आहिनि उन्हनि खे जेकॾहिं तव्हांखे अप्रोच करिणो हुजे त उहे कीअं कनि। मां सिंधी भाषा राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद जे तरफ़ों बॉम्बे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज जे तरफ़ों सॼे समाज खे, सिंधियुनि खे, सिंधी परिवारनि खे, सिंधी दरबारुनि खे, सिंधी कॉर्पोरेट्स खे, सिंधी इंडस्ट्रियलिस्ट खे, सिंधी हाउसिंग में हुजनि, बॉलीवुड में हुजनि, कंहिं बि फील्ड में हुजनि, अचो अॻिते हिन सेंटर खे असां हब ठाहियूं, सिंधी गॾु थियूं, सिंधी भाषा जो वाधारो कयूं, सिंधी कल्चर वधे, असांजो देश वधे। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्ते।